पाण फरमायूं अल्लाह जी आज़माइश ते सब्र कयूं, रब जी रज़ा ते सब्र कयूं, मदीने जे साईं जे राज़ी थियण जे लाइ सब्र कयूं, नबी जे दीन बचाइण जे लाइ सब्र कयूं, पंहिंजे बचनि जी सिर मुबारक जी क़ुर्बानी ॾिनूं, सैयद शुहदा बणिजी जन्नत जे सभिनी नौजवाननि जा सरदार बणिया इमाम हुसैन आली मुक़ाम इमाम हसन सोना अल्लाह साईं तव्हां असांखे साईं जी सीरत सूरत नसीब जमात इन्ही ज़िक्र सां हुजो, इन्ही निस्बत सां हुजो, इन्ही इतफ़ाक़ सां हुजो, इन्ही इतिहाद सां हुजो। इमाम साहब फरमायो पंहिंजे ग़ुलामनि खे जेके वञणा आहिनि वञी वञनि, जेके दुनिया जा तालबू आहिनि दुनिया वठनि, जेके सिदारत विज़ारत उन्हनि खे अमीरी खपे, कंहिं गवर्नरी खपे, कंहिं सूबे जी, भले वञो, मुंहिंजी का तव्हांखे मयार न आहे। तव्हांखे बचा आहिनि, तव्हांखे ॿार आहिनि, तव्हांखे बीबियूं आहिनि, तव्हांखे घरवारियूं आहिनि, राति जे पेट में ॾीओ विसाए फरमायूं तव्हां मूं जेको निकिरी वञे मां क़यामत ॼाणे बि मयार न ॾींदोमांसि। सिर बचाइण फ़र्ज़ु आहे, आंखों में सिर बचाइण फ़र्ज़ु आहे। तव्हां पंहिंजा सिर बचायो, पंहिंजे बचनि सां वञी मिलो, वरी ॿीहर जो चिराग रोशन कयूं, ॾिठो त उहे सभु फ़क़ीर कंदड़ा हेठि करियूं वेठा, तो मुर्शिद खे केरु छॾींदो। सिर सहाय आयासीं, बच्चा बि तो कुर्बान, घरवारी बि तो कुर्बान, माल मिल्कियत बि तव्हां तो कुर्बान। तूं असांजो मुर्शिद आहे, असां तुंहिंजा मुरीद गुलाम। न निभायो न मुंहिंजा बाबा, 70 ॼण न निभायो, न निभायो मुंहिंजा बाबा। असां बि मुर्शिद सां सचा थियूं, असां बि पंहिंजे साईंअ सां सचा, उन जी तालीम ते अमल कयूं, इन्ही मोहबत सां हुजो, इन्ही तरीक़े सां हुजो, इन्ही ज़िक्र सां हुजो, हिन मेल मिलाप में हुजो। फितननि खे छॾियूं, फिरके खे छॾियूं, तफ़रके खे छॾियूं, मोहबत सां मोहबत मिठाज सां रहूं। जीअं असांजो साईं मिठो आहे तीअं जमात बि पाण में मिठाण थी रहे। मुंहिंजा सोणे नाने साईंअ खे असांजी भारत कजाए, असांजी सिफ़ारिश कजाए, असांखे पंहिंजी मोहबत अता कनि, असां ते राज़ी रहनि साईं, असां जूं कोताहियूं गफ़लतूं माफ़ फरमा। या अल्लाह इन्ही घराणे जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमा, इन्हनि घराणे जे सदके असांजी तौबा क़बूल कर, इन्हनि घराणनि जे सदके मुंहिंजा मालिक असांजा हम ग़म दर्द सभई इन्ही पाक घराणे जे आली मुक़ाम जे क़ुर्बानी जे शहादत जे बहावे सभिनी जा तकलीफ़ां दूर कर, बीमारियूं दूर कर, रिज़्क़ रोज़ी बरकत ॾे, ख़ैर जा कम नसीब कर, शर जा कम दूर कर, महबूब जे महबत जी सुञाणप नसीब कर, दुनिया जा कम सवला सुहिणा कर, मुंहिंजा साईं रंडकूं परेशानियूं दूर कर, अॼु सभिनी जी सवली सणाई कर, जिन अर्ज़ु कयो आहे उन सभिनी जा बेड़ा पार कर। जे सदके मां गुनहगार ते रहम जी निगाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना। सब सुपुर्द खुदा कर दिया उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। उसकी निस्बत सरकार से जिसकी निस्बत है मेरे सरकार से, और बिन मांगे मिलता है इस दरबार से। सब गुंबद की जात पे लाखों सर पर है नूरानी ताज शरीफ, जिसकी हर